Hi friends, Assalamu alaikum. Today's our topic is future simple tense. दोस्तों अॼु असांजो टॉपिक आहे फ्यूचर सिंपल टेंस. सभ खां पहिरियां असां पढ़ंदासीं डेफिनेशन ऑफ फ्यूचर सिंपल टेंस. डेफिनेशन आहे फ्यूचर सिंपल टेंस talks about an action or condition that will begin and end in future. उहो कमु जेको फ्यूचर में शुरू थिए ऐं फ्यूचर में ई ख़तमु थिए तंहिंखे असां फ्यूचर सिंपल टेंस चवंदा आहियूं. हाणे असां ॾिसंदासीं फ्यूचर सिंपल टेंस जूं सिंधी में सुञाणप. फ्यूचर सिंपल टेंस जूं सिंधी में सुञाणप आहे दस, दा, दी, दियूं. उन खां पोइ असांजो मेन वर्ब जेको आहे असांजो फर्स्ट फॉर्म यानी बेस फॉर्म आहे. उन खां पोइ हेल्पिंग वर्ब आहिनि असांजा शल एंड विल. हाणे असां ॾिसूं शल ऐं विल असां छा सां इस्तेमालु कंदा आहियूं. शल असां इस्तेमालु कंदा आहियूं आहे एंड वी सां. बाक़ी सभिनी सब्जेक्ट्स प्रोनोन या नाउन सां या वरी नाले सां असां इस्तेमालु कंदासीं विल. सभ खां पहिरियां असां ॾिसूं स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस. स्ट्रक्चर ऑफ सेंटेंस में असां सभ खां पहिरियां रखंदा आहियूं सब्जेक्ट, उन खां पोइ रखंदा आहियूं हेल्पिंग वर्ब, पोइ रखंदा आहियूं बेस फॉर्म, पोइ रखंदा आहियूं ऑब्जेक्ट ऐं आख़िर में फुल स्टॉप. फॉर एग्ज़ाम्पल असांजो जुमिलो आहे मां क्रिकेट खेॾंदुसि, आई शैल प्ले क्रिकेट. हाणे आई सां असां शैल इस्तेमालु कयो आहे, आई ऐं वी सां शैल इस्तेमालु थींदो आहे. बाक़ी सभिनी सां असां विल इस्तेमालु कंदा आहियूं. ॿियो नंबर जुमिलो आहे असांजो हू कार हलाईंदो, ही विल ड्राइव अ कार. हू कार हलाईंदो, ही विल ड्राइव अ कार. इहे ॿई जुमिला असांजा पॉज़िटिव सेंटेंस आहिनि. हाणे असां इन जुमिले खे असां नेगेटिव में चेंज कंदासीं. हाणे ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस. स्ट्रक्चर ऑफ नेगेटिव सेंटेंस में असांजो सभ खां पहिरियां रखंदा आहियूं सब्जेक्ट, पोइ रखंदा आहियूं हेल्पिंग वर्ब, पोइ रखंदा आहियूं नॉट, पोइ रखंदा आहियूं बेस फॉर्म ऐं आख़िर में असां ऑब्जेक्ट रखंदा आहियूं. जुमिले जे आख़िर में फुल स्टॉप ईंदो आहे. हाणे जुमिलो आहे असां वटि मां क्रिकेट न खेॾंदुसि. मां क्रिकेट न खेॾंदुसि, आई शैल नॉट प्ले क्रिकेट. ॿियो नंबर जुमिलो आहे हू कार न हलाईंदो, ही विल नॉट ड्राइव अ कार. हाणे ॾिसो पहिरें ॿिन्ही जुमिलनि में असां जेको आहे छा कयो आहे, हेल्पिंग वर्ब सां सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे. शैल सां बि नॉट जो इज़ाफ़ो आहे, विल सां बि नॉट जो इज़ाफ़ो आहे ऐं ॿई जुमिला असांजा नेगेटिव ठहिया आहिनि. उन खां पोइ हाणे असां ठाहींदासीं सवालिया जुमिलो यानी इंट्रागेटिव सेंटेंस. हाणे ॾिसूं असां स्ट्रक्चर ऑफ इंट्रागेटिव सेंटेंस. स्ट्रक्चर ऑफ इंट्रागेटिव सेंटेंस में सभ खां पहिरियां असांजो ईंदो हेल्पिंग वर्ब, पोइ ईंदो सब्जेक्ट, पोइ ईंदो बेस फॉर्म, पोइ ईंदो ऑब्जेक्ट ऐं आख़िर में सवालिया निशानी लाज़मी रखंदासीं. सवालिया निशानी जे बग़ैर असांजो जुमिलो ग़लति हूंदो. फॉर एग्ज़ाम्पल छा मां क्रिकेट खेॾंदुसि, शैल आई प्ले क्रिकेट. छा हू कार हलाईंदो, विल ही ड्राइव अ कार. हाणे ॾिसो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे बयानी जुमिलो यानी पॉज़िटिव सेंटेंस हुयो जेको, उन मां असां हेल्पिंग वर्ब ॿाहिरि कढी रखियोसीं ऐं आख़िर में सवालिया निशानी ॾिनीसीं त असांजो जुमिलो इंट्रागेटिव यानी सवाली ठही वियो. हाणे असां ठाहींदासीं सवाली ऐं नाकारी, इंट्रागेटिव एंड नेगेटिव सेंटेंस कंबाइन. हाणे असां ॾिसंदासीं स्ट्रक्चर ऑफ इंट्रागेटिव एंड नेगेटिव सेंटेंस. सभ खां पहिरियां असां रखंदासीं हेल्पिंग वर्ब, पोइ सब्जेक्ट, पोइ नॉट, पोइ बेस फॉर्म, पोइ ऑब्जेक्ट ऐं आख़िर में सवालिया निशानी रखंदासीं. फॉर एग्ज़ाम्पल असांजो जुमिलो आहे छा मां क्रिकेट न खेॾंदुसि, शैल आई नॉट प्ले क्रिकेट. छा हू कार न हलाईंदो, विल ही नॉट ड्राइव अ कार. हाणे असां ठाहींदासीं WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स उहे हूंदा आहिनि जेके शुरू में WH सां स्टार्ट थींदा आहिनि, जीअं हू, वॉट, वैन, वाई, वेयर, होम, ETC. असां वटि ॿ जुमिला आहिनि. नंबर 1 आहे असां वटि असलम कॾहिं स्कूल वेंदो, वैन विल असलम गो टू स्कूल. तव्हां कहिड़ो रंग पसंदि कंदो, विच कलर विल यू लाइक. हाणे ॾिसो इहे ॿई जुमिला वैन एंड विच सां स्टार्ट थिया आहिनि यानी WH सां स्टार्ट थिया आहिनि. इन जे करे असां इन्हनि खे WH क्वेश्चन्स चवंदा आहियूं. उन खां पोइ असांजो हिकिड़ो जुमिलो आहे जंहिंखे काइंड्स ऑफ सेंटेंसिस में असां चेंज कंदासीं. जुमिलो आहे असां वटि असद सुभाणे फुटबॉल खेॾंदो, असद विल प्ले फुटबॉल टुमारो. ॿियो नंबर जुमिलो आहे असद सुभाणे फुटबॉल न खेॾंदो, असद विल नॉट प्ले फुटबॉल टुमारो. छा असद सुभाणे फुटबॉल खेॾंदो, विल असद प्ले फुटबॉल टुमारो. छा असद सुभाणे फुटबॉल न खेॾंदो, विल असद नॉट प्ले फुटबॉल टुमारो. हाणे ॾिसो इहे चारई जुमिला असां काइंड्स ऑफ सेंटेंस में चेंज कयो आहे. जुमिलो हिकिड़ो ई हुयो असद सुभाणे फुटबॉल खेॾंदो, उनखे असां नेगेटिव में चेंज कयो आहे असद विल नॉट प्ले फुटबॉल, सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो थियो आहे. ॿिए नंबर जुमिले में असां हेल्पिंग वर्ब खे जुमिले जे पहिरियां रखियो आहे ऐं चौथे नंबर जुमिले में असां छा कयो आहे, हेल्पिंग वर्ब खे ॿाहिरि रखियो आहे. सब्जेक्ट खां पोइ नॉट रखी करे असां जुमिले खे सवाली ऐं नाकारी ॿिन्ही में असां चेंज कयो आहे. अहिड़े तरीक़े सां असां जुमिलनि खे चेंज कंदा आहियूं टेंस वाइज़. ऐं उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर पसंदि आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह हाज़िर थींदासीं
ॿियो लेक्चर ठाहे करे। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो। थैंक्स।